चओ हरे राम। भक्तमाल में ॾाढी सुंदर कथा ईंदी आहे साध संगत जी। संत माधव दास थिया आहिनि। कई माधव दास थिया अथव भाई, है न। हिकिड़ा जेके जगन्नाथपुरी में रहंदा हुया, भगवान जी भक्ति कंदा हुया, जिनजी तव्हां अनेक कथा श्रवण कई आहिनि। हिकिड़ा ॿिया बि माधव दास थिया अथव, वे भी भगवान श्री कृष्ण जी भक्ति कंदा हुया, ॾाढो भगवान सां प्रेम कंदा हुया। उहे न कीर्तन कंदा हुया तो खोइजी वेंदा हुया, पेरनि में घुंघरू पाईंदा हुया, भगवान जे कीर्तन में नचंदा हुया, ऐं बस भगवान में ही खोइजी वेंदा। पोइ सुध बुध न रहंदी। केॾी महिल कीर्तन कंदे कंदे किरी पवंदा हुया, उन्हनि खे धक बि लॻंदा, चोट बि लॻंदी, पर पोइ बि उथी करे वरी कीर्तन कंदा। चओ हरे राम। तो भक्ति न हर एक के अखियुनि में जचंदी भी कोन तो। चओ हरे राम। अगर कोई सच्ची भक्ति कंदो भी आ न, तो जरूरी ना है असां उन जी महिमा कयूं। थी तो सके असां कॾहिं कॾहिं उन जी बुराई भी कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं छा, लगभग वॾो पंहिंजो पाण खे भक्त तो समझे, वॾी आई आहे पंहिंजो पाण खे भक्ता थी समझे, पोइ ये निंदा थी वेंदी आहे। सभिनीनि खे विश्वास भी न ईंदो आहे भक्ति ते। उन्हनि खे त सभु मञींदा हुया, पर उतां जो जेको राजा हुयो न, उहो भगवान खे न मञींदो, भक्ति खे न मञींदो। ऐं हिननि खे ॾिसंदो जेॾी महिल माधव दास भक्ति कंदा त पोइ सभिनीनि खे चवंदो हे त ढोंग आहे, इहो त पाखंड आहे, इहो त व्यापार आहे। चओ हरे राम। माण्हू कोई इहो बि चवंदा आहिनि भक्ति व्यापार आहे। हिकिड़े संतन खे कंहिं चयो कि तव्हां इहो व्यापार था कयो। चओ हरे राम। तव्हां जेकी कथा था कयो, भागवत कथा कंदा हुया, है न, उन्हनि पाण ई कथा ॻाल्हि ॿुधाई कि माण्हू चवंदा आहिनि कि मुंहिंजी कथा हिकिड़ो व्यापार आहे। पोइ उन्हनि संतन खिली करे चयो अगरि तव्हांखे लॻे तो कथा व्यापार आहे त तव्हां बि कयो। चओ हरे राम। घटि में घटि भगवान जी भक्ति त कंदव, घटि में घटि भगवान जो कीर्तन त कंदव, नाम त जपंदव। राजा खे लॻंदो भाई ये त पाखंड आहे, ढोंगी आहे, कोई ये संत कोन्हनि। अगर संत आहिनि त सिद्ध करे ॾेखारनि, कोई चमत्कार ॾेखारनि। राजा छा कयो, संत माधव दास खे हिकिड़ो न्योतो ॾिनो कि महाराज तव्हां असांजे राजमहल में अचो, असां ॾाढो सुंदर कीर्तन जो आयोजन कंदासीं, तव्हां भक्ति करायो अची संगत खे। परीक्षा वठण चाहे पियो। संत त स्वभाव सरल उन्हनि जो, उहो अची विया। चयूं ठीकु आहे, ॿुधायो काथे कीर्तन करणो आहे? चयूं मथे छत ते। चओ हरे राम। मथे छत ते तव्हांखे कीर्तन करणो आहे, ॾाढी सुंदर व्यवस्था आहे, ऐं संगत जे लाइ भोजन प्रसाद भी रखंदासीं, भंडारो भी कंदासीं भाई, है न, ताकि संगत बढ़िया अचे। चओ हरे राम। भंडारो भी कंदासीं। संतन चयो ठीकु आहे भाई, असां ईंदासीं। संत समय सां पहुची विया, मथे वेठी वियो राजा। उन्हनि खे चयो हिते तव्हांखे कीर्तन करणो आहे। छत हुई, संगत वेठी हुई, हे कीर्तन करण लॻा, नचण लॻा, ॻाइण लॻा, पेरनि में घुंघरू पाए करे अखियूं बंदि थी वियूं। भगवान जो कीर्तन कनि पिया, हिननि खे ध्यानु ई न, बार बार किरी पवनि, वरी उथी करे वरी नचण लॻनि। राजा साओ करे मथे हिन लाइ कीर्तन करायो छो जो उन छत ते कोई बनो न हुयो। चओ हरे राम। कोई दीवाल न हुई। अखियूं बंद करे संत माधवदास कीर्तन कन पिया। राजा इंतजार पियो करे कि ॾिसां तो अखियूं खोलन था कि नथा खोलन, खोलन था कि नथा खोलन। उन्हनि खे ध्यान ही न हुयो। कीर्तन कंदे 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 केॾी महिल किनारे जे पासे हली विया, पेर उन पासे हली वियो ऐं हेठि किरी पिया। चओ हरे राम। साध संगत जी कथा में लिखियल आहे कि जंहिं पासे किरिया उन पासे संगत जे लाइ भोजन पियो ठहे, भंडारो पियो ठहे। वॾी हिकिड़ी देग हुई, उनमें गरम गरम तेल हुयो, घी हुयो। सिधो वञी संत माधवदास उनमें किरिया। चओ हरे राम। हाणे त सभु घबराइजी विया एकदम। राजा खे ॾोह ॾियण लॻा कि राजा तूं साओ करे मथे कीर्तन करायो आहे। राजा जी अखियुनि में भी आंसू अची विया कि भाई मां त परीक्षा पियो वठण चाहियां, पर कोई अहिड़ी स्थिति थोड़ी पियो चाहियां संतन जी।
डुकंदा डुकंदा सब जेॾीमहिल हेठि विया न त संत माधवदास उन गरम कढ़ाईअ में ई वेठा हुया, पर ईअं वेठा हुया जीअं गर्मीअ जे समय कंहिंखे थधो पाणी मिली वञे। चओ हरे राम। प्रेम सां शांति सां वेठा हुया, उन्हनि जी अखियूं बंदि हुयूं ऐं मुख में प्रभु जो नाम, श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर दयाल दुख भंजन पूरन कृपाल। जेॾीमहिल इहो दृश्य राजा ॾिठो त अखियूं खुली वयूं, चरणनि ते किरी पियो संत माधवदास जे माफ़ी घुरण लॻो कि मूंखे माफ़ कयो, मां सचे संतनि जी परीक्षा वठण हलियो आहियां। पोइ उन बि भक्ति कई। असां बि ईअं आहियूं, असांखे बि कोई चमत्कार ॾेखारे, जॾहिं भगवान कोई अहिड़ी लीला करे असां सां, तॾहिं असां भगवान जी भक्तिअ में मन लॻाईंदा आहियूं। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त भगवान उन्हनि भक्तनि जी हर पल रक्षा कंदा आहिनि जेके भगवान जो सदाई नाम जपनि था। नाम ध्याए महासुख पाया, हरि गुण गाए मेरा मन शीतलाया। मन पवित्र तो थी वञे भगवान जो नाम जपण सां।